हिन वीडियो में असांखे एरिया मालूम करणो आहे, शेडेड रीजन यानी जेको हे हिसो जंहिंजो रंग थियल आहे। ठीकु आहे, पहिरियों त असां ॾिसो हे टोटल जेका शिकिल आहे इहो हिकु चौकुंडो 10 बाय 10 जो। ठीकु आहे, उन मां हे असांखे क्वार्टर सर्कल यानी सर्कल जो चोथों हिसो कट थियल आहिनि, ख़तम थियल आहिनि। ठीकु आहे, हाणे बक़ाया जेको हे बचे थो हिन जो एरिया कढणो। हाणे जेको हाणे ॾिसो हे क्वार्टर सर्कल आहिनि, इहे 4 आहिनि हिते, उन्हनि में असांखे हिकु जो असांखे रेडियस मिलियल आहे, जेको मिलियल आहे रेडियस घणो मिलियल आहे असांखे 3 मिलियल आहे, रिदास चइजे। ठीकु आहे, हाणे असां इहो फर्ज़ कंदासीं कि बाक़ी क्वार्टर सर्कल आहिनि इन्हनि जो बि रेडियस असां वटि 3 ई आहे। ठीकु आहे, त हाणे असांखे सॼे जो हाणे एरिया कढणो आहे, हिन टोटल बाक़ी जेको रंग वारी जॻह थियल आहे। हाणे पहिरियों त असां हिन सॼे जो एरिया कढूं। जॾहिं तव्हां सॼे जो एरिया कढंदव की असांखे 10 सां त 10 ज़रब कराए छॾींदव। ठीकु आहे, लेंथ जो विड्थ हूंदो आहे एरिया ऑफ स्क्वायर। ठीकु आहे, त 10 खे 10 सां ज़रब कराईंदव, तव्हां वटि जवाब अची वेंदो 100। ठीकु आहे, 100 मां कट कंदासीं असां हे। हाणे ॾिसो 4 जेके क्वार्टर सर्कल आहिनि मिली करे हिकु सर्कल पूरो ठाहींदा। ठीकु आहे, हाणे तव्हांखे सर्कल जो तव्हांखे फार्मूलो ख़बर आहे। सर्कल जो फार्मूलो छा हूंदो आहे असां वटि? सर्कल जो फार्मूलो हूंदो आहे पाए आर स्क्वायर। पाए खे असां आर जेको रेडियस हूंदो आहे उन सां ज़रब कराए छॾींदा आहियूं स्क्वायर सां। त हाणे ॾिसो पाए आर स्क्वायर, आर असां वटि चाहे 3 आहे, 3 जो स्क्वायर कढंदासीं, 3 खे 3 सां ज़रब ॾींदो अची वेंदो 9। उन अची वेंदो 9, त असां कट कंदासीं उन मां 9, उन सां गॾु असां ॾींदासीं पाए, पाए सां ज़रब कराईंदासीं। ठीकु आहे, 9 पाए, त असां वटि इहो जवाबु अची वियो 100 मां कट कयोसीं 9 पाए, 100 कट 9 पाए, इहो असांजो जवाबु आहे। हाणे हिनखे चेक कयूं, हाणे ॾिसो असांजो जवाबु सही आहे।